वेलकम बैक। अहम ख़बर आहे मुल्तान खां आवाज़ शेयर कंदासीं। JUIF जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी प्रेस कॉन्फ्रेंस अंदरि चवण आहे त असां फ़ैसिलो कयो आहे त शख़्सियतुनि बदिरां इदारनि जे सुधारनि ॾांहुं वञूं। तव्हांखे अपडेट कयो पिया। अहम ख़बर आहे असां हुकूमत खे चयो त पहिरियां मसइदो ॾेखारियो पोइ ॻाल्हियूं थींदियूं। JUIF जे सरबराह शुरूआती तौर हुकूमत आइनी तरमीम जो को मनसूबो ॾेखारण लाइ तयार न हुई। मसइदे जी हिकु कॉपी PP ऐं हिकु असांखे ॾिनी वई। यकीन नाहे त ॿई साॻियूं कॉपियूं हुयूं। तजवीज़ कयल आइनी तरमीम जो मक़सदु सिर्फ़ हुकूमत खे तहफ़ुज़ ॾियणु हो। तव्हांखे अपडेट कयो पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त बिलावल भुट्टो सां इतफ़ाक़ थियो आहे त ॿई जमायतूं पंहिंजो मसइदो तयारु कंदियूं। मुल्तान में तव्हांखे अपडेट कयूं। JUI जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त असां फ़ैसिलो कयो आहे त शख़्सियतुनि बदिरां इदारनि जे सुधारनि ॾांहुं वञूं। एक भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर कंदासीं। मुल्तान खां JUIF जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी प्रेस कॉन्फ्रेंस अंदरि चवण आहे त असां फ़ैसिलो कयो आहे त शख़्सियतुनि बदिरां इदारनि जे सुधारनि ॾांहुं वञूं। संदसि चवणु आहे त असां हुकूमत खे चयो त पहिरियां मसइदो ॾेखारियो पोइ ॻाल्हियूं थींदियूं। शुरूआती तौरु हुकूमत आइनी तरमीम जो को मनसूबो ॾेखारण लाइ तयार न हुई। मसइदे जी हिकु कॉपी PP ऐं हिकु असांखे ॾिनी वई। यकीन नाहे त ॿई साॻियूं कॉपीज़ आहिनि।